सूफ़ी शाह इनायत शहीद जोग शरीफ़ ज़ात जो लांघा हुयो ऐं उन दरवेश जी सिसी क़त्ल थियण खां बैदि में ॻाल्हायो। मुग़ल शहनशाहनि जे आख़िरी दौर ऐं कलोड़नि जी शुरूआति में जो खेड़े सो खाए नारो हणंदड़ हारियुनि जे हक़नि लाइ इल्मु ऐं आवाज़ बुलंद कंदड़ दिलेर बहादुर सचार ईमानदार सिंध जो सूरमो सूफ़ी बुज़ुर्ग शाह इनायत शहीद जोग शरीफ़। सूफ़ी शाह इनायत शहीद जा वॾा असुल उच्च शरीफ़ जे लांघा क़बीले जा हुया। लांघा क़बीलो असुल में बलोचिस्तान जो रहाकू हो ऐं सिस्तान इलाइक़े में हिननि जी सरदारी ऐं हुकूमत हुई ऐं इहो क़बीलो तारीख़ जे हिसाब सां हिकु अहमियत रखे थो। लांघा ज़ात जा 7 फ़र्द मुल्तान जा हाकिम थी रहिया आहिनि। राय सराय उर्फ़ कुतुबुद्दीन लांघा, सुल्तान हुसैन अवल सुल्तान फ़िरोज़ लांघा, सुल्तान हुसैन ॿियो, सुल्तान महमूद सुल्तान हुसैन लांघा सानी, बख्शू ख़ान लांघा। लांघा क़बीलो 900 हिजरी बेमुताबिक़ 1494 ईस्वी धारे सिंध में अची मीरापुर में सुकूनत अख़्तियार कई। सूफ़ी शाह इनायत जॾहिं हारियुनि जे हक़नि बाबति आवाज़ बुलंद कयो त सभु मीर पीर शाह सैयद कामोरा ऐं हुक्मरान हिन दरवेश जे पोयां पइजी विया ऐं क़त्ल कयो। जॾहिं 15 सफ़र 1130 हिजरी बेमुताबिक़ 7 जनवरी 1718 ईस्वी ते हिन खे गिरफ़्तार करे सिर धड़ खां धार कयो वियो त उन वक़्तु संदसि ज़बान मां फ़ारसी शाइर हाफ़िज़ शिराज़ीअ जो ही शेर जारी थियो। रहानी दी मरा अज़ क़ैदी हस्ती जज़ाकल्ला फ़िल दारीन ख़ैर। तर्जुमो, तूं मूंखे हिन क़ैद जहिड़ी ज़िंदगीअ खां आजो कयो, शाल अल्लाह साईं तोखे ॿिन्ही जाननि में तुंहिंजो भलो करे। जॾहिं हिन दरवेश जी तलवार सां सिसी सर खां धार थी त उन वक़्तु ज़बान मां ही शेर निकितो, सिर धर कदम यार फ़िदा शुद चा बिजा शुद, ऐन बार गिरां बुध अदा शुद चा बिजा शुद। तर्जुमो, सिर यार जे क़दमनि तां फ़िदा थियो, सुठो थियो। ही गोरो बार हो, अदा थियो, सुठो थियो। दरवेश जे शहीद थियण खां बैदि हिन जे पोइलक घटि में घटि 7000 खे क़त्ल करे पोइ जोग शरीफ़ शहर खे बाहि बि ॾिनी वई, सिर्फ़ु सच चवण ऐं हक़ घुरण ते। संदसि खे असांजो निमी सलाम आहे, शल क़बूल पवे। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल SPTV ऑफिशियल। सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। जाॾे पैर ताॾे ख़ैर।